हाय हवेलिया में माँ अकेली। शुमाइला, ओ शुमाइला, शुमाइला, क्यों तो क्या हवेली छॾी अचां? अम्मा ही टाइम आ ऊंधे लगी पई आ। सब हवेली में आराम कंदा हूंदा ऐं हिन वक्त हवेली वञा? हा हा, तूं हिन महल ई हवेली में हलंदी। ऐं कल खां वठी सौराब जी अखि ॾाढी ख़राब पई ॾिसां। कंहिं न कंहिं महल तो ते ज़रूर हमलो कंदो, मारे छॾींदई। अम्मा अहिड़ो त मूंखे ॾोहो कोन्हे कयो जो अधु अची मूंखे ते कोहे वेंदो। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। तूं कुझु कयो आहे या न कयो आहे, फ़िलहाल इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾे। फ़िलहाल पंहिंजी ज़िंदगी बचाइण जो सोच। उथी तां तोखे छॾे अचां, उथी। मतलब मूंखे हाणे पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ पराए दरनि ते धिका खणा पवंदा? चरी ईअं ई छा, हवेली पराई छो आहे? उन हवेली में असांजो बि ओतिरो ई हक़ आहे जेतिरो पीर अमजद जो आहे। उथी देर न कर। अॼु खां वठी तूं रासिया सां गॾु रहंदी। इहो पीर अमजद जो हुकुम आहे ऐं मुंहिंजी बि इहा ई मर्ज़ी आहे। अम्मा अदा इहो चङो न पियो करे। अम्मा 100 कुआ खाई ॿिली हली हज ते, अदा मन असां साणे इहो कमु पियो करे। बस कर हाणे, बस कर हाणे, घणो बहस न कर। अची न वञे सोराब, उथी आउं तोखे जल्दी छॾे अचां। अम्मा का ज़रूरत न आहे, हवेली दर मूंखे बि ॾिठल आहिनि ऐं पाण हली थी वञा। मूंखे कंहिंजे सहारे जी ज़रूरत न आहे। कावड़ छो थी करी कावड़? फिर सम्झाए इनखे। सुठो थियो हाणे हवेली वई, घटि में घटि हाणे हुते महफ़ूज़ त हूंदी न। हाँ मिस्टर यासीन, तव्हां छा पिया चयो? सर, मूं जो पे चयो त कुझु थियण वारो आहे या थी चुको आहे। वरी हाशिम वारनि ॾोहनि जूं वारदातूं करणु शुरू करे छॾियूं आहिनि छा? असां वटि अहिड़ी का रिपोर्ट अञा आई कान्हे का। बाक़ी असांजे मुख़बर मुताबिक़ हाशिम ऐं उन जा साथी गैर मामूल सरगर्मियुनि में ॾिठा विया आहिनि। अच्छा मिस्टर यासीन, पीर अमजद जा माण्हू एक्टिव आहिनि या ख़ामोश लॻा पिया आहिनि? सर, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। काफ़ी ॾींहंनि खां वठी ख़लीफ़ो बि परेशान नज़र पियो अचे। लॻे थो त पीर अमजद जो को घरेलू मसइलो थी पियो आहे, छो जो पीर अमजद हवेली में बि तमामु घटि थो नज़र अचे। मिस्टर यासीन, ये तो ॿुधायो, पीर अमजद तनख़्वाह में न पिया अचनि छा? तमामु घटि सर। जेकॾहिं को ख़ासि मुरीद या को महिमान अचे थो त हुन सां मिले थो, न त आम माण्हू ऐं आम मुरीद सां कोन थो मिले। मिस्टर यासीन, इन मां लॻे थो त पीरनि जो को घरेलू को वॾो मसइलो आहे, तंहिंजे करे ॻाल्हि ठपियल आहे। हा सर, बिल्कुलु। मां बि ईअं थो सम्झां त को पीर अमजद वारनि जो घरेलू तमामु वॾो मसइलो थियो आहे। ख़ैर आहे मिस्टर यासीन, जेसीं ताणी असांजी का ॻाल्हि पती त ॾिसी वठंदासीं, पर तव्हां अलर्ट रहो। पीर सौराब जे लोफरनि किथे का कार्रवाई न करनि, उन ते कड़ी नज़र रखो। अहिड़ी का ख़बर पवे त बर वक़्तु उन ते कार्रवाई कयो। ओके सर। कंध खणी हलण जहिड़ो कोन छॾियो अथसि। केॾो असांजो नालो सभु मिटीअ में मिलाए छॾियईं। हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां। कारे जे इंतज़ार में कारीअ खे घणा ॾींहं ज़िंदा न रखी सघां। जॾहिं कारो हथ चढ़ियो तॾहिं कारे खे बि ॾिसी वठंदुसि, पर ही कारी त हिते ई आहे न। इनखे जीअण जो को हक़ न आहे। अॼु राति तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी राति आहे शुमी। तोखे अॼु राति मारे खॾ खणी पूरे छॾींदुसि, पोइ कंध खणी हलंदुसि पंहिंजे ॻोठ जी गिटियुनि में।
सुने सौरभ मां की तुम्हारी पुत्र क्यों अम्मा तू तुझे मो इच्छा तर लाते न तजी पुत्र जथा मां मरी पई पीर अमजद पंहिंजी महबूबा कोरीअ खे बचाइण चाहे थो ऐं छोरे साले खे बि बचाइण चाहे थो पर मां तव्हां सभिनी जा इरादा खाक में मिलाए छॾींदुसि अहिड़ो तो ममड़ मचाईंदुसि अहिड़ो तो ममड़ मचाईंदुसि जो बंभोर में बाहियूं लॻी वेंदियूं कारो बि मरंदो कारी बि मरंदी केर बि न बचंदो सभु मरंदा सभु सौरभ सौरभ रासिया सब मरदा औरतुनि लाइ क़यामत ईंदी तारीख़ पाण खे वरजाईंदी इस्लाम का अॻु वारो अर्बन वारो कल्चर असांजे सिंध में ईंदो ऐं औरतुनि खे ज़िंदा दफ़न कयो वेंदो कौन मरंदो केर भी कौन मरंदो असां तारीख़ जा बंद ॿधी छॾिया आहिनि तूं परेशान न थी इहो तुंहिंजो वहम आहे रासिया वहम आहे असांजे अंदर जो शैतान अॼु बि ज़िंदा आहे ऐं असांजो समाज पढ़ियलु लिखियलु जाहिल आहे असां औरतुनि जी आज़ादी लाइ सिर्फ़ दावा कई आहे शुमी तूं परेशान न थी तुंहिंजो केर बि नालो कोन वठंदो हाणे बाबा साईं सम्झी वियो आहे त शुमाइला ग़लती कई आहे गुनाह नाहे कयो तोखे का बि सज़ा न मिलंदी रासिया मां मौत खां नथी डिॼां थी त सिर्फ़ बदनामी या दाग खां मूंखे बदनाम करे जेकॾहिं मारियो वियो त मुंहिंजी हार हूंदी हिन में हार हूंदी शुमी तुंहिंजो वार बि मेरो न थींदो इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे रासिया मूंखे पंहिंजी गणती नाहे गणती आहे त हुन बेबस साले जी आहे जंहिंसां मूं ज़बरदस्ती निकाह कयो सफ़ा बेगुनाह आहे मुंहिंजो को बि ॾोह न आहे अलाह साईं कंदो कुझु बि न थींदो बाबा साईं खे साले जो बि एतिरो ई फिकर आहे मूं त सोचे बि कोन हो रासिया त असां ईअं थींदो हाणे घणो न सोच चुप करे आराम कर अलाह साईं सब कुछ बेहतर कंदो मूसा कालू मिठल या ज़हन में ॻाल्हि रखे छॾियो मुर्शिद सरकार तव्हां टिनी जी चूंड कई आहे ऐं हा मुर्शिद साईं इहो बि चयो आहे जेके मुंहिंजा सचा मुरीद आहिनि उन्हनि जी ख़लीफ़ा तूं वञी चूंड कर मुंहिंजे नज़र में तव्हां खां वधीक ॿियो सचो आशिक़ आहे ई कोन बाबा हुकुम कर ख़लीफ़ा साईं मुर्शिद साईं जे नाले तां 100 सिर कुर्बान करे छॾींदासीं ख़लीफ़ा साईं मुर्शिद जे हिकु इशारे सां 100 माण्हुनि जो सिर खणी सघूं था ऐं असां सॼी अक कुर्बान करे सघूं था ख़लीफ़ा साईं तूं कमु ॿुधा हुकुम कर त असांखे छा करिणो आहे ऐं हा मुर्शिद साईं बि तव्हांजी इन्हे करे चूंड कई आहे जो मुर्शिद साईं तव्हां ते भरोसो करे थो ख़लीफ़ा साईं पक सां असां कामयाबु थींदासीं तव्हां रुगो असांखे कमु ॿुधायो मूसा कमु तमामु आसान आहे सिर्फ़ु तव्हां लाइ आसान आहे ऐं हा ॿिए कंहिं में एतिरी हिमत ई न आहे जो कमु करे सघे इहो कमु तव्हां ई करे सघो था इन करे मुर्शिद सरकार अव्हां जी चूंड कई आहे ख़लीफ़ा साईं असां मुर्शिद जी दुआ सां तव्हांखे मायूस थियणु कोन ॾींदासीं ऐं तव्हांखे यादि ख़बर आहे न मुर्शिद साईं मुरीदनि सां बि पंहिंजे बच्चनि वांगुरु प्यारु कंदो आहे हा ख़लीफ़ा असांखे ख़बर आहे त मुर्शिद पंहिंजे मुरीदनि खे बचनि वांगुरु सम्झंदो आहे हा कालो मुर्शिद साईं जो हिकिड़ो ॿियो पाहे मुरीद पीर बश उन जे घर बादनि खे मौत जो ख़तरो आहे बाबा हुनखे कुझु लो फरमाणू माण था चाहिनि अच्छा त ख़लीफ़ा साईं इहा ॻाल्हि आहे फेर ई ॿुधायो असांखे कहिड़ो हुकुम आहे मूंसां सरकार साईं इहो अव्हां ते बार रखियो आहे बाबा उन जे पुट सालिह ऐं पीर बश्क ऐं गोरी ऐं हीर खे बा इज़त बा हिफ़ाज़त हवेली पहुचायो ख़लीफ़ा साईं उहे माण्हू असांखे किथे मिलंदा इहा एड्रेस मां तव्हांखे चङी तरह ॿुधायां थो ही तू छा थो चवीं असां कहिड़ो गंदो कमु कयो आहे जो तूं असांखे बेहया ऐं बेशरम थो चवीं काबुल तूं इज़त वारो कमु पई करीं
एक गैर मर्द दा ठेंग टपा भी दी साले बुॾंदड़ ॿेड़ीअ जूं हरीड़ियूं बि भलियूं। मूं पीर अमजद खे सम्झाए छॾियो आहे ऐं कुझु ई देरि में उन जा माण्हू असांखे बचाइण लाइ हिते अची वेंदा। अलाए इहो पीर अमजद सोराब वारनि सां मिली करे असांखे माराईंदो अलाए छा। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। साईं, मुंहिंजी भेण शहनाज़ ॾाढी परेशान आहे, तंहिं करे अवां जे साम्हूं नथी अचे। ग़लती त ॿारनि खां थींदी रहंदी आहे, हिन जो मतिलबु इहा त न आहे उन्हनि खे पट मारी छॾिजे। शुमाइला ॿार, शुमाइला ग़लती न पाप कयो आहे, पाप। ऐं इन पाप ऐं गुनाह जी सज़ा शुमाइला खे मिलंदी, हर हाल में मिलंदी। साईं शादी करण गुनाह त न आहे। ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि ॿी आहे। उन चोरी लिकी शादी करे असां सभिनी जी अखियुनि में धूड़ विधी अथई। मां पंहिंजे मुरीदनि ऐं मुरीदाणियुनि पंहिंजे राज भाग सां अखियूं कीअं मिलाईंदुसि जॾहिं मुंहिंजी भाइटी अहिड़ो कदम खणे। हिन में शुमाइला जो डो न आहे। हक़ीक़त में त असां डोहारी आहियूं। जेकॾहिं असां वक़्त ते न्याणी जी शादी करे छॾियो हा त इहा नौबत न अचे हा। रासिया मुंहिंजी धीउ जेकॾहिं सबुर करे सघे थी त शुमाइला बि हुनजी हम उमिरि आहे, हुनखे बि सबर करणु घुर्जे हा, न कि इहो कुथो कमु करणु घुर्जे हा जेको कयो अथई। शुमाइला यतीम आहे साईं, जंहिं करे हुन सां ग़लती थी वई आहे। हुनखे सम्झाइण वारो केरु न हो, पर मनू बि खणी त शुमाइला डो कयो आहे, पोइ बि उहो डो एतिरो वॾो त न आहे क़त्ल करियो वञे। शुमाइला खे केरु बि क़त्ल न कंदो, न ई माउ कहिड़ो पुटु ॼणियो आहे जेको शुमाइला खे क़त्ल करे। मां हुनजो वारिस वेठो आहियां, तूं बेफ़िक्र थी, केरु बि हुनखे क़त्ल न कंदो जेसिताईं मां जीअरो आहियां। बेफ़िक्र थी तूं, उल्को न कर। पर साईं सोराब त ज़िद ते आहे त हू शुमाइला खे ऐं हुनजे मुड़ुसु साले खे बि क़त्ल करे छॾींदो। तोखे ख़बर आहे? हाँ? तोखे ख़बर आहे त इहो साले है केरु आहे? हाँ, मूंखे ख़बर आहे। साले गोरी जो भाइटो आहे। पोइ बि तूं चाहीं थी न त पीर सोराब जे कावड़ ऐं गज़ब खां साले खे बचायां, तूं इहो थी चाहीं न? हाँ साईं, पोइ बि मां चाहींदसि त उन्हनि खे एॾी वॾी सज़ा न ॾिनी वञे। ठीकु आहे, मां ॿिन्ही खे साले ऐं शुमाइला खे भरपूर बचाइण जी कोशिश कंदुसि। मुंहिंजा मुरीद, मुंहिंजे राज भाग जा माण्हू उन्हनि जो तहफ़ुज़ कंदा। जेकॾहिं पीर सोराब कुझु बि कयो न, उहो मारियो वेंदो, उहो बचंदो न। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। ऐं हा, शुमाइला किथे ॿिए हंधि न रहंदी। शुमाइला हिन ई हवेलीअ में रहंदी, रासिया सां गॾु। त पोइ हुनजो नालो केर बि न वठंदो, न ई हिन हवेली जी तरफ़ केर मेरी अखि खणी ॾिसंदो। महिरबानी साईं, मूंखे अवां मां इहा ई उमेद हुई।
बेखबर साबुल पकड़जी वे न। अरे अली हाँ बिनी के शर्म आहे या न? खालिद छो असां तोखे बेशरम था लॻूं छा? ख़ालिद ही तू छा थो चवीं? असां कहिड़ो गंदो कमु कयो आहे जो तूं असांखे बेहया ऐं बेशरम थो चवीं? साबुल तू इज्जत वारो कम पई करी। एक गैर मर्द दा ठेंग टप्पा भी दी। तू तो गोठ माहौल खराब कंदी है। खालिद पंहिंजी गैरत संभाले रख। मां गैर मर्द न आहियां, तूं आहीं गैर मर्द। साबुल मुंहिंजी सॻी मसात आहे, कोई गैर न। अरे अली तोसां ॻाल्हाइण अजायो आहे। आउं शाम जो मिली साईं ॾिने सां ॻाल्हायां थो। ख़ालिद अकुल कर। चुगलियूं हणंदे इल्ज़ाम हणंदे त माण्हू तोखे चङो कोन चवंदा। छॾीस करे असां को ॾोह नाहे कयो। जंहिंखे वणेसि तंहिंखे वञी ॿुधाए जो असां वेही हिन खे मिंथियूं कयूं। अरे अली ॻोठ जी नियाणियुनि में अखियूं थो विझी ऐं वरी मूंखे धमकियूं थो ॾी। शाम जो साईं ॾिने सां मिलां थो ऐं कयां थो तुंहिंजो बंदोबस्तु। ख़ालिद असां तुंहिंजी इज़त था कयूं ऐं तूं पियो थो वात हणी। तूं वरी कहिड़ो मुंहिंजो माइट आहीं जो मुंहिंजे साम्हूं बीह थो वात हणी? तूं को असांजो सॻो मिट माइट न आहीं, सिर्फ़ु ज़ात में आहीं। साबुल छॾेसि करे, हूं बि चवंदा आहिनि गंद सां गंद नाहे थीबो। अरे अली तोखे आउं ॾिसी रहंदसि। अरे ख़ालिद मां तोखे चङी तरह सुञाणा। मूंखे ख़बर आहे तूं पीर सोराब जो माण्हू आहीं। जेको तोखे करिणो आहे करे वठिजां। हलिया हलो। सर तो सच पुछी त ॾचे में विछी हाणे किसी ताईं दरबदर थींदा रहंदासीं, धिका खाईंदा रहंदासीं। ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। बाबा साईं मूंखे कहिड़ी ख़बर त ईअं थींदो। मूंखे त शुमाइला चयो त आहिस्ता आहिस्ता सभु ठीकु थींदो। अरे जेसि ताईं सभु कुझु ठीकु थिए या न थिए तेसि ताईं असीं ज़िंदा रहूं अलाए न। मूंखे पंहिंजी परवाह न आहे। मूंखे फिक्र आहे त गोरी ऐं हीरे जो फिक्र आहे। बाबा साईं तव्हां हिमत न हारियो। अल्लाह पाक ज़रूर को रस्तो कढंदो। अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿोल पीर अमजद सां थी आहे फ़ोन ते ऐं हू असांजी मदद करण लाइ तयारु आहे। मूंखे इन पीरनि ई मीरनि ते को बि भरोसो न आहे। मूंखे लॻे थो किथे मूंखे पीर अमजद ई न माराए छॾे। ईअं कॾहिं बि कोन थींदो। दुनिया हितां खां हुते थी सघे थी पर पीर अमजद उहो पंहिंजी ज़बान खां कॾहिं बि कोन मुकरनि। इहो मूंखे यकीन आहे। कहिड़ी मिठी जी ठहियल आहीं तूं भेण। अञा तूं उन पीर सां अक़ीदत थी रखी जे तोखे पल पल धोखे में रखियो आहे। ईअं न आहे अदा। पीर अमजद असांखे बचाइण लाइ पंहिंजो हथ वधाए चुको आहे। हिन में को बि शक न आहे त पीर मुंहिंजा दुश्मन आहिनि, पर फ़िलहाल असां वटि को ॿियो रस्तो बि न आहे। साले ॿुॾंदड़ ॿेड़ीअ जूं हरीड़ियूं बि भलियूं। मूं पीर अमजद खे सम्झाए छॾियो आहे ऐं कुझु ई देरि में उन जा माण्हू असांखे बचाइण लाइ हिते अची वेंदा। अलाए इहो पीर अमजद सोराब वारनि सां मिली करे असांखे माराईंदो अलाए छा। पर बहरहाल फ़िलहाल त हिन जे आसिरे ते पाण खे हा करणी पवंदी। छा कजे? अदा असां मसइले जे हल ताईं पीर अमजद जी पनाह में रहंदासीं ऐं जीअं ई मसइलो हल थी वेंदो त असां वापसि अची वेंदासीं। अल्लाह करे त ईअं थिए। बाक़ी दिलि खे दुआ लॻे कोन थी। अब्दुल गफूर कर ख़बर पीर सोराब जो छा हुकुम आहे? हा हाशिम खान पीर सोराब इहो ज़रूरु चयो आहे त जेसीं ताईं पुलिस जो हाउ भाउ नथो गुज़रे तेसीं ताणी मुंहिंजे कचे वारी हिन ई ओताक ते रहणो आहे। पीर सोराब इहो चयो आहे असांखे हिते ई रहणो आहे? जी हा हिन ई कचे वारी ओताक ते। अस्सलाम वालेकुम। संगत जो खैर। हाल सुठी ख़बर खणी आयो आहीं या बुरी? हाशिम खान ख़ुशख़बरी त खणी आयो आहियां, पोइ सुठी सम्झी या बुरी सम्झी? ख़ालिद इहो वरी कीअं? हाशिम खान पीर अमजद खे ख़बर पइजी वई आहे इहो छोरो सालिह पंहिंजे कुंबे सां किथे थो रहे। अच्छा पीर अमजद जा असां खां मुख़बर तेज़ आहिनि। न हाशिम खान अहिड़ी ॻाल्हि नाहे। इहो कमु मुख़बरनि नाहे कयो, इहो कमु सालिह जी औरतुनि कयो आहे। ख़ालिद
इहो तूं कीअं थो चईं त इहो कमु औरतुनि कयो? आशिम खान, साले जूं औरतूं केतिरनि ई महीननि खां हवेलीअ में बानियूं थी रहियूं आहिनि ऐं पीर अमजद जी नज़र बि उन्हनि ते ई आहे। अच्छा, त चइबो त इश्क जो चक्कर आहे। आशिम खान, चक्कर बकर जी मूंखे ख़बर कान्हे। मूंखे सिर्फ़ु एतिरी ख़बर आहे त साले जी फुफी पीर अमजद खे फ़ोन करे हुन खां मदद घुरी आहे ऐं पीर अमजद हुननि जी हिफ़ाज़त करण जो वाइदो कयो आहे। पोइ त ख़ालिद इहा बुरी ख़बर थी न? ख़ुशख़बरी बि थी सघे थी। ख़ालिद, इहा ख़ुशख़बरी इहा कीअं थी सघे थी भला तूं ॿुधाए? असांजा माण्हू पीर अमजद जे माण्हुनि जो पीछो कनि त जेके साले जे कुंभे खे वठण लाइ वञी रहिया आहिनि त असां उन्हनि माण्हुनि खां साले उन जी आकह खे खसे पंहिंजो कैदी बनाए सघूं था। वाह ख़ालिद वाह, ॻाल्हि त वाह जी ॿुधाई अथई। पोइ ख़ालिद तूं कासिम खे नंबर मिलाए। ठीकु आहे आशिम खान, आउं हींअर ई कासिम खे फ़ोन थो करियां। मां चवां थो इज़त सां, इज़त सां मुंहिंजे चाचा साईं जे विच मां हटी परे थी वञ, न त चक्की जे चापड़नि जियां पीहीं छॾींदुसि। पीर सोराब साईं, जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे उन जा ॾंद ॾिसी छा कबा। तूं हिते केतिरा बि फटाका छॾ, पर साईं वॾे जे साम्हूं तुंहिंजी बोलती बंदि थी वेंदी आहे पीर साहब। बाबा साहिब खान, तोखे इहा ख़बर कीअं पई त इहे जेके माण्हू अचनि वञनि था इहे सभु माण्हू लोफर आहिनि? साहिब वॾा, इहा रुॻो ख़बर पुलिस वारनि खे पवंदी आहे छा? इहा असांखे बि ख़बर पवंदी आहे। साईं, जीअं मुल्लूं लखनि में पधरो तीअं लोफर बि लखनि में पधरो हूंदो आहे। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। खलीफ़ा, जेकॾहिं मां चाहियां न त हाणे जो हाणे, हींअर जो हींअर, हिते जो हिते तोखे ख़तम करे सघां थो, उपठ मारे सघां थो। पीर सोराब साईं, न मां तव्हांजो दुश्मन न तूं मुंहिंजो दुश्मन, पोइ माण जी धमकी मूंखे छो थो ॾीं? इहो इन करे ख़लीफ़ा जो तूं पंहिंजे वित ऐं वस खां वधीक थो कुॾीं। पीर सोराब साईं, वछ कुॾंदी आहे किले आहर। मुंहिंजो किलो एतिरो मज़बूत आहे, तो जहिड़ा 100 सोराब गरजनि पोइ बि मुंहिंजे किले खे लोॾे नथा सघनि, छो त मां ख़लीफ़ो आहियां साईं वॾे जो। तमाम जल्द खलीफा, तमाम जल्द मां तुंहिंजो इहो किलो पटे उछलाईंदुसि। पीर साईं, तूं ईअं कॾहिं बि नथो करे सघीं, तो में एतिरो दम ई न आहे। मां चवां थो इज़त सां, इज़त सां मुंहिंजे चाचा साईं जे विच मां हटी परे थी वञ, न त चक्की जे चापड़नि जियां पीहीं छॾींदुसि। पीर सोराब साईं, जंहिंजी उमिरि जी ख़बर हुजे उन जा ॾंद ॾिसी छा कबा। तूं हिते केतिरा बि फटाका छॾ, पर साईं वॾे जे साम्हूं तुंहिंजी बोलती बंदि थी वेंदी आहे पीर साहब। पहिरियों ऐं आख़िरी चक्कर मां तोखे ख़बरदार थो कयां, मां इन साले इन जी पूरी आका खे उपट मारींदुसि। जेकॾहिं तो ऐं तुंहिंजे मुर्शिद विच में टंग अड़ाई न, त ॿिन्हिनि जूं टंगूं गोॾनि तां कपे लूलो लंगड़ो बणाए छॾींदोसांव।
पीर सोराब साईं, जंहिं कम सां तूं वञी पियो न, वञी पंहिंजो कमु कर। अजायो पंहिंजो ब्लड प्रेशर हाई न कर। मुंहिंजो कमु हुयो तोखे सम्झाइण। हाणे जेकॾहिं तूं नथो सम्झी न त पोइ तुंहिंजी क़िस्मत। पीर सोराब साईं, ईअं मूंखे थो लॻे तुंहिंजो दड़को ऐं दामान जीअं पाणीअ जो फोटो। ऐं हलई थो पीर साईं, अल्लाह हाफ़िज़। वञ ख़लीफ़ा वञ, इहो त वक़्तु ॿुधाईंदो त मुंहिंजो दड़को ऐं दामान पाणीअ जो फोटो आहे या लोह ते लकीर। सदको वञे सोराब साईं, सदको। जेकॾहिं तव्हां असांखे इजाज़त ॾियो न त हिनखे हिते ई दफ़न करे छॾियूं। मुर्शिद साईं इलाही ॾींहंनि खां वठी टर पियो करे, इजाज़त ॾियो त हींअर ई पूरो करे छॾियूं। हा हलो। साहब ने ना छा पियो सची? साहब खान चरियो थी वियो छा जो पंहिंजे मुंहुं पियो ॻाल्हाई? साहब चरियो न थियो आहियां, मां लॻे थो त जल्दी चरियो थी वेंदुसि। छा चयो साहब खान जो चई पियो त मां चरियो थी वेंदुसि? साहब वॾा, हीअ असांजी ॻोठ में छा थी रहियो आहे? अजीब क़िस्म जा लोफर माण्हू केॾी महिल अचनि था त केॾी महिल वञनि था। बाबा साहिब खान, तोखे इहा ख़बर कीअं पई त इहे जेके माण्हू अचनि वञनि था इहे सभु माण्हू लोफर आहिनि? साहब वॾा, इहा रुॻो ख़बर पुलिस वारनि खे पवंदी आहे छा? इहा असांखे बि ख़बर पवंदी आहे। साईं, जीअं मुल्लूं लखनि में पधरो, तीअं लोफर बि लखनि में पधरो हूंदो आहे। हा साहिब खान, थोरो शक मूंखे बि हुयो, पर हाणे त पक थी वई आहे त ज़रूरु कुझु न ॻोठ में थियण वारो आहे। साहब वॾा, अव्हां त कानून जा मालिक आहियो, अव्हां वटि त हथियार बि आहिनि। साईं कुझु त करियो, किथे वॾो नुक़सान न थी पए। यासीन साहब, साहब खान सही थो चवे। साहब खान, असां बि तयारु वेठा आहियूं, सुता असीं बि कोन पिया आहियूं। बसि तूं रुॻो ॾिस त ॾींहं ॿिनि में कीअं था अछा ऐं कारा पधरा थी वञनि। साहब ईअं कावां मुर्शी करियो। सोराब साईं, इहो मुमकिन ई न आहे, छो जो हाशिम जी हकल ॾूंगर ॾारे छॾींदी आहे। पीर अमजद जा माण्हू अगरि साम्हूं आया बि न, दस थी वेंदा। हाशिम, इहो मौक़ो असांजे हथ खां वञणु न घुरिजे। जेकॾहिं पीर अमजद खे ख़बर पइजी वई आहे त सालेह ऐं उन जा घर जा भाती किथे आहिनि त ख़लीफ़ो उन्हनि जे पोयां ज़रूरु वेंदो। पीर सोराब साईं, पक सां त नथो चई सघां, पर शक अथमि। पीर अमजद जा माण्हू पीरो खे वठण लाइ निकिरी चुका आहिनि। जेकॾहिं ईअं आहे त पोइ उन्हनि माण्हुनि जो पीछो कयो त जीअं असांखे ख़बर पए त उहे किथे लिकियल आहे। सोराब साईं, उन्हनि जो पीछो करण लाइ मुंहिंजा माण्हू निकिरी चुका आहिनि। जीअं ई असांखे ख़बर पई त साले वारा किथे आहिनि, पोइ मुंहिंजा माण्हू उन्हनि ते हमिलो करे माण्हू खसे वठंदा। त पोइ वेही वक़्तु न विञायो, वञी जांच कयो। जेसि ताईं मूंखे इतला मिलिया आहिनि त पीर अमजद जा माण्हू निकिरी चुका आहिनि। ठीकु आहे सरकार, असीं निकिरूं था। मुर्शिद साईं, असां त उन्हनि जे इंतज़ार में आहियूं, असां खां बची वेंदा केॾां? बाबल साईं, सदको वञा तव्हांजे नाले तां। असां त अहिड़ा शिकार ॻोल्हियूं पिया,
हाय हवेलिया में माँ की